अस्सलाम वालेकुम। एक नए व्लॉग में ॿीहर खुश आमदीद। अॼु जेको आहे वो 14 अगस्त आहे। असां वञी रहिया आहियूं गवर्नर हाउस। छो? ऐं असां सां गॾु मौजूदु आहे क़ाबिल एहतराम इम्तियाज़ जरवार, साईं शकील अहमद जरवार ऐं एहसान अली अबड़ो। वीडियो जेको आहे वो शकील भरे रहियो आहे छो जो आउं बाइक ते हुयसि। सो ओवर टू यू शकील। 14 अगस्त जो ॾींहुं आहे। अॼु तमामु घणी रश लॻल आहे। तव्हां ॾिसी सघो था ही रस्ते ते कॾहिं एतिरी रश कोन थींदी आहे, तक़रीबन थींदी है, अक्सर थींदी है। अरे कहना क्या चाहते हो? मगर इन टाइम जगह तमामु घटि थी रही है। 14 अगस्त जी मुनासिबत सां हर जगह ग्रीन लाइटूं ई असांखे नज़र आयूं। ऐं छो न हुजे, क़ाइदे आज़म पाकिस्तान जो आज़ादु करायो। ऐं आज़ादी सां यादि आयो त बिना बाजनि सां आज़ादी जी ख़ुशी अधूरी आहे। सो ॾेखारियूं था तव्हांखे कुझु झलकियूं। पाकिस्तान जा जवान 14 अगस्त मनाए रहिया आहिनि। ॾाढो मज़ो अची रहियो आहे। हिन दफ़ा गवर्नमेंट जे तरफ़ां दिलि खोले ख़र्च कयो वियो। हर चौराहे ते तव्हांखे LCD लाइट्स हर जगह तव्हांखे मिली पए, उहो बि सरकारी तौर ते। फाइनली असां अंदरि गवर्नर हाउस जे पुॼी चुका आहियूं ऐं असांजी एंट्री ॾाढी ख़तरनाक हुई जेका तव्हांखे असीं ॾेखारे कोन सघियासीं। बहरहाल असां हाणे अंदरि अची चुका आहियूं ऐं जेको आहे उहो कॉन्सर्ट ॾे वञी रहिया आहियूं। पर रश जेका आहे उहा तव्हांखे मां पहिरीं ॿुधाए चुको त ज़्यादा आहे। ऐं असां जेको आहे उहो कीअं जेको आहे हिकिड़ो दीवार असां कीअं टिपी ऐं कीअं असां एंटर थियासीं, इहो बसि राज़ में रहण ॾियो। फाइनली असां पुॼी चुका आहियूं कॉन्सर्ट में। ऐं कॉन्सर्ट में तव्हां ॾिसी सघो था त केतिरी तादाद में औरतूं ऐं मर्द मौजूदु आहिनि। ॿुधण में आयो पिए त औरतुनि लाइ मख़सूस जॻह आहे, पर उहा मख़सूस जॻह असांखे किथे बि नज़र कोन आई। औरतूं मर्द ॿार बचा सभु गॾु आहे। बहरहाल अदा पंहिंजो छा। नेक्स्ट असांजो मिशन इहो हो त का अहिड़ी जॻह ॻोल्हिजे जिथे सही सां इंजॉय करे सघिजे। सो असांखे फाइनली हिकु अहिड़ी जॻह नज़र आई जिथे माण्हू आहिस्ता आहिस्ता चढ़ी रहिया हुआ, पर छो न उन तरफ़ हलिजे। गवर्नर हाउस जे हिकु स्टोर जे मथां असां वञी वेही रहियासीं। द इम्पोर्टेंट थिंग इज़ के असां हिते वेही करे इंजॉय करे सघूं था, ॿिए हंधि असांखे बीहणो पिया। ईअं ई हिकु प्रोग्राम बि स्टार्ट थी चुको हो। मरना है क्या? ठीक है, मरना तेरे को डर नहीं लगता? सिंध जी मशहूर गुलकारा ताज मस्तानी बि असांखे हुते नज़र आई। असांखे ईअं लॻो त हाणे बसि जीअं सिंध जो नारो बणंदी, पर अलाए छो न आई। सागर में तूने पाकिस्तान दिया। ये हमारा बार बार मूंखे हेजिटेट करे पियो, इन करे हिनखे दॿ कढणु लाज़मी हुई। चयो मां भाऊ भला छा हेठि किराईंदे मूंखे।
पासे वारो हमारा वारो हंबल क़िस्म में माण्हू हो ज़रे भरे बार बार मूंखे चए पियो त यार हू ॾिस बदनज़मी तॾहिं नज़र आई जॾहिं औरतुनि जे पोर्शन में जॾहिं मर्द अची काए पिया ऐं उन्हनि खे तंग करण लॻा उते मौजूदु हिकु औरत लठ खणी उन्हनि खे सबक़ु सेखारण लाइ तयारु थी वई ऐं सच चवां त इहे लूसी क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि जेके इहे हरकतूं कनि था। मज़ो अचे थो साहब? हाँ साहब मज़ो अचे थो? असांजो शौक़ु वधे थी पढ़ाई ते। साईं जगीलाल वाह वाह घणो मज़ो आयो हिते ताज मस्तानी जेको आहे उहो सभिनी खे असांखे घुमाए हेॾो जेके सम्झ में कुझु कोन अचे उर्दू स्पीकिंग असांजा भाउ उहे बि न चाल बसि ईअं ई इनशाला इहे प्रोग्राम थींदा रहनि ऐं सभु ईअं ईंदा रहनि ख़ुशियूं थींदियूं रहनि। मुंहिंजो पसंदीदा होस्ट वसीम बादामी बि मौजूदु हो जेको अची स्टेज ते दिल दिल पाकिस्तान ॻाइण लॻो। थोड़ी देर खां पोइ असांखे पाकिस्तान जो मशहूरु यूट्यूबर रजब भट्ट बि नज़र में आयो। अर्शद भाई से मिल लिया बेटा आपने? अभी मिलवाना है? अभी आए नहीं है बस ठीक है। अर्शद भाई भी आ रहे हैं हम सबके फख्र पाकिस्तान को। अरशद नदीम जेको ओलंपिक्स में पाकिस्तान जो नालो रोशन करे आयो हो उहो बि असांखे उते नज़र आयो ऐं उन खे ख़ूब सारा इनामात सां नवाज़ियो वियो। लाखों लोगों के सामने भाई मुझे पता है आप लोगों के हाथों में मोबाइल फोन है लेकिन जितना मुमकिन हो एक दफा भरपूर तालियां हो जाए अर्शद नदीम के लिए। प्लीज आइएगा एक बार फिर बहुत जबरदस्त शोर हो जाए फिर आते हुए समाएंगे शोर मचा दो एक मरतबा। अची वियो उहो लम्हो जॾहिं आतिफ असलम स्टेज ते अचण वारो हो ऐं चारो तरफ़ शोर ई शोर हो। गाईंदे गाईंदे असांखे यादि आयो त हिते त असांखे सही सां ॾिसण में अचे कोन पियो त पोइ असां लही करे स्टेज जी तरफ़ वञणु लॻासीं।
जीअं अॻिते पिए वधियासीं तीअं असां सोचियो पियो त अञा अॻिते वधिजे, अञा अॻिते वधिजे, ऐं लास्ट में ॾिसिजो त असां वञी किथे पहुआ आहियूं। A few moments later. A few moments later. A few moments later. बस पोइ अॼोको व्लॉग ख़तमु करियूं था हिते ऐं असां करियूं था थोरो इंजॉय ऐं उमेदु आहे तव्हांखे हीउ व्लॉग असांजो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु करे छॾींदा। इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी कंहिं नई जॻह ते, कंहिं नई प्लेस ते या कंहिं नए इवेंट में। तब तेसी ताईं आफ़ाक़ हस्किल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।